असां हिकिड़ो नेम सिर्फ़ ज़बान करे वेंदी तो गुस्ताखी माफ़। अॼु ज़्यादातर असांजो नेम सिर्फ़ ज़बान करे वेंदी आहे। सुरत नेम अॼु बि न आहे, सुरत नेम अॼु बि न आहे। अॼु ज़बान सां त नेम करे वेंदी आहे। बंदो की पढ़ंदो जब एक ओंकार सतनाम करता काल में पूछा अगर भाई साहब घणे मिनट में जब साहब पूरी की चंदो मां 10 मिनट में। एक तू वॾा टाइम लॻाए तो मां 7 मिनट में पूरी कंदो। अञा हिते ॿियो बंदो हुयो भाई साहब मुंहिंजी ज़बान अञा तकड़ी थी, मां 5 मिनटनि में पूरी कंदो। सतनाम समझदो छा समझी सघंदो सां संगत जी कुछ गुरबाणी की कोशिश करे सां संगत जी जे अगर पंहिंजो नेम कयो था न, नेम खां वधीक हिकिड़ा 5 मिनट कढो। जेकी जपजी साहिब जी 38 पौड़ी पढ़ी तो न, हिकु पौड़ी खे समझी करे पढ़ो। सुभाणे अचे जपजी साहिब पूरी करे वरी ॿी पौड़ी खे समझी करे पढ़ो। ईअं कीर्तन सोला जो नेम कयो, कॾहिं रहरा साहिब जो नेम कयो। हर जुग जो भगत पाया पैज रखदा, हिकिड़े हिकिड़े शब्द के हिकिड़ी हिकिड़ी पौड़ी के हिकिड़े हिकिड़े सलो खे समझी करे पोइ अॻिते वधो। जे मां इहो समझी करे पढ़ंदासीं न, ख़बर पइजी वेंदी त गुरु नानक देव असांखे सम्झाइण छा। सतनाम अॼु न त ज़्यादातर ज़बान सिर्फ़ पाठ कंदी आहे। पोइ त हिकिड़ो जेका बाद में तकरीबन आसा दीवार का बाद सुखमनी साहिब थींदी आहे। सुबुह आसा दीवार उनका बाद सुखमनी साहिब के बाद सुखमनी साहिब पढ़ण वारा हूंदा आहिनि तकरीबन। पर अॼु बि याद आहे 1.5-2 साल अॻु में कोई पढ़ण वारो ज़ाहिर न हुयो सुखमनी साहिब। ऐं 3-4 ॼणा जेके कारोबारी बंदा हुया दुकान ते सुखमनी साहिब ॿुधी करे पोइ वेंदा आहिनि दुकान ते। हाणे जो पढ़ण वारो कोई न आहे वेठो, केतिरो इंतज़ार कयूं, देरि बि थिए थी दुकान ते। पोइ हिक ॿिए खे पुछा कयूं, चई जेको आहे न मोबाइल में सुखमनी साहिब खे वटि आहे त उहो माइक अॻे रखी करे हलाए छॾियो। हिकिड़े चयो हा आहे। छा की केतिरे वक़्त जी थी चए भाई साहब मां वटि 1 घंटो 20 मिंट वारी आहे। 1 घंटो देख बजाए भाई साहब तुझे मोबाइल में सुखमनी साहिब आहे? चए हा मुंहिंजे में आहे। चए तो वटि घणे वारी आहे? चए मां वटि घंटे वारी आहे। घंटो ई वरी कलाक बि आख़िर 3-4 ॼणा वेठा, उन्हनि मां हिकिड़े ॼणे चयो भाई साहब मां वटि अथई। चए घणे वक़्त वारी? 45 मिनट वारी। घणे मिंट वारी? सुखमनी साहिब हिकिड़ी, कंहिं वटि 1.25 घंटे वारी, कंहिं वटि घंटे वारी, कंहिं वटि। पोइ गुरु जे प्यारे उहो कोई फॉरवर्ड कराए पोइ एडिट कराए जेको आहे मोबाइल में रिकॉर्ड कराए 45 मिनट ताईं पहुची। हाणे हिकिड़ो सुवाल आहे हिते, हिकु जग पाणी में 6 गिलास पवंदा आहिनि 1.5 लीटर। जेकर सॼो जग हिकु गिलास में विझो अची वेंदो? बाद में हिकिड़ो गिलास भरिजी वेंदो, बकाया 5 गिलास। हाणे 45 मिनट में बंदो छा समझी सघंदो? जेकी गुरबाणी आहे बार बार समझाए थी, सिमरो सिमर सिमर कल कलेस। अॼु सुख दुख मिटिजी विया, सुख पाए छॾे। छो न पाता आहिनि? छो त अॼु ताईं उन्हनि वीचारनि खे सम्झो बि न आहे।